दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां अॼु तव्हांखे शेख अयाज़ जे गीत जो हिकु हिसो ॿुधाइण थो चाहियां। उन जे ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त इहो सोच आहे, जेको बि माण्हू इहा ॻाल्हि सोचे थो त मूंखे आज़ादी हुजणु घुरिजे, मूंखे इज़हार जी आज़ादी हुजणु घुरिजे, उहा ॻाल्हि सही आहे। पर मां सिर्फ़ु इहो चवणु थो चाहियां त इंसान जी जेका सोच जेका हुनखे पैदा थींदी आहे उहा हुन जे माहौल मां पैदा थींदी आहे। तंहिंजे करे हुन जी ज़हन में जेके बि शयूं ईंदियूं आहिनि उहे बेसिकली हुन जूं पंहिंजूं कोन हूंदियूं आहिनि, मगर हुनखे तरबियत ऐं तइलीम मां, मुशाहिदे मां ऐं मुताले मां मिलंदियूं आहिनि। सो इन सिलसिले में शेख अयाज़ जो हिकिड़ो गीत आहे, उहो आउं तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। ख़्वाब हुजनि आज़ाद त ॿियो छा घुरिजे, ख़्वाब हुजनि आज़ाद त ॿियो छा घुरिजे, ख़्वाब असांजा वीराननि में तूफ़ाननि जे शोर जियां हा, किन जे त दिलनि में बि अरमाननि जे शोर जियां हा। पर हाण त हिन धरतीअ ते ख़्वाब सभ खां वॾा ॾोहारी आहिनि, जिन ते आज़ादीअ जा बंद अॻे खां भारी आहिनि। ख़्वाब असांजा जंगी कैदी, जिन ते फ़ातिह थूकारिनि था, पेरनि में केराए जिन खे तलवारुनि सां ललकारिनि था। ख़्वाब हुजनि आज़ाद त ॿियो छा घुरिजे, ख़्वाब हुजनि आज़ाद त ॿियो छा घुरिजे। त शेख अयाज़ पंहिंजी इन गीत में तमामु वॾी सोच जो इज़हार कयो आहे ऐं ईअं ॿुधाइण जी कोशिशि कई आहे त मुंहिंजा ख़्वाब मुंहिंजे माहौल मां ठहियल आहिनि ऐं जंहिं माहौल में आउं उभरियो आहियां उन ई माहौल मां मुंहिंजूं ख़्वाहिशूं ऐं मुंहिंजूं उमीदूं ऐं मुंहिंजा ख़्वाब ठहिया आहिनि। सो इहो मूं अॼु अर्ज़ु करणु थी चाहियो।